मीरपुर साकरो घोड़ाबारी केठी बंदर ॿियनि इलाइक़नि में पाणी जी संगीन खोट वारी सूरत हाल आहे। मीरपुर साकरो में वधीक जेका इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि, लदिया वाह आहे या टांकाणी वाह आहे, राज वाह आहे, ॿियनि शाखनि में पाणी जी अदमतनामी जे ख़िलाफ़ अॼु आबादगार इताद जे पारां ॿुआरा शहर खां मीरपुर साकरो ताईं 10 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे, एहतिजाज कयो वियो आहे, जंहिंमें आबादगारनि सख़्तु नारेबाज़ी कई आहे। वहीद रिंद आहे, अब्दुल रज़ाक कलबती आहे, कादर बोलेकोटो ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि, आबादगार आहिनि, मक़ामी सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि, उन चवण आहे पाणी जी खोट न रुॻो जेका ज़रई फसलुनि खे तबाह करे छॾियो आहे। पाणी न अचण जे करे ज़रई आबादी मुतासिर थी आहे, सारियाल जी पोखी न थी आहे, पर हिन वक़्तु मजबूरी सूरत हाल इहा आहे त पीअण जे पाणी जो बहिराण पैदा थियो आहे, संगीन बहिराण वारी सूरत हाल आहे। इलाइक़े में पाणी जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते चौपायो माल आहे उहो जेको आहे उञ मरण लॻो आहे, ऐं जेके ज़ेर ज़मीन जेके पाणी आहे उहो फुटण लॻो आहे, जंहिं करे जेको आहे हैंड पंप उहे खारा थियण लॻा आहिनि। इलाइक़े वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर हिन हवाले सां जेके आपाशी खाते जे हवाले सां को बि नोटिस नथो वरितो वञे। कुझु ॾियारा अॻु में बि मीरपुर साकरो में एहतिजाज कयो वियो, पर उनजो बि इंतज़ामिया को नोटिस न वरितो, तंहिं करे अॼु सवें जेके आहिनि आबादगार उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। सख़्तु एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे आपाशी खाते जे ऑफिस ताईं बि एहतिजाज कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त पाणी जी फराहमी खे थोरी तौरु ख़तमु कयो वञे, ऐं जेके मक़ामी सतह ते जेके लोअर में सिस्टम में जेके पाणी जा जेके इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते पाणी जी जेका गैर मुनसिफ़ानी वृक्ष आहे या मुंद वारा जेके आबादगार आहिनि, पाणी जा करे धाड़ो हणनि था, उन पाणी ते बि जेका फराहमी आहे उनखे यकीनी बणायो वञे। उन सां गॾोगॾु कोटली खां हेठि जेको पाणी जी फराहमी आहे या कोटली खां मुख़्तलिफ़ वाहन शाखनि में पाणी जी जेका फराहमी आहे उहो घुरिबल मक़दार में पाणी छॾियो वञे त जीअं सारिया जी पोखी थी सघे। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट बरक़रार आहे, जंहिं सबबि आबादगारनि पारां एहतिजाज करण जो सिलसिलो जारी आहे। ठटे जी साहिली पट्टी में सवे आबादगारनि जो ॿुहारा खां मीरपुर साकरो ताईं पैदल मार्च कयो वियो आहे। ठटे जी साहिली पट्टीअ जे तावके मीरपुर साकरे में पाणीअ जी संगीन खोट वारी सूरत हाल बरक़रार आहे। रहवासियुनि पारां रैली कढी वई आहे। इस्लामाबाद में फारूक हबीब मीडिया